केड़ो सुरीलो आवाज मिठो आवाज अल्लामा कस्तलानी रहमतुल्लाह अलैहि लिखियो वा बिन जेको सो मशहूर सीरत निगार लिखियो वा नबी पाक जी खिदमत में एकड़ो यहूदी आयो जिसी मुसलमान थियन तो चाहे नबी से फरमायो कलमो पढ़ मुसलमान थी जिसी शर्त वा मौजो जिसी केड़ो शर्त वा नबी पाक अलैहि सलातो वसलाम जी खिदमत में अर्ज की जिसी मा तमा के रहंदे उठंदे वेंदे ॾिठो वा तमा मक्के खां मदीने हिजरत करे आया हो तमा जी 5 वक्त बांग थी अचे 5 टाइम तमा नमाज था पढ़ो फजर जी जोहर जी असर जी मगरिब जी इशा जी आए ना 5 टाइम नमाज है यहूदी जोसी मुसलमान थींदुस पर शर्त वा केड़ो शर्त दई 3 नमाजूं पढ़ंदुस बको न पढ़ंदुस फजर पढ़ंदुस न फजर दुखिया ॾींहं जो सवली नमाज ज़ोहर जी उहा पढ़ंदुस असर जी नमाज अब कोशिश करे पढ़ंदुस मगरिब बजेड़ी करटीह में आ उहा भी कोशिश करे पढ़ंदुस असा जो तसूरा मगरिब खां पोइ जीअं सजलांदो आ मानी खाई सुमीरांदा आहियूं इशा मूंखां पढ़ी कान थींदी डिघी नमाज आ फजर ते मूंखां उथो कोन थींदो फजर कोन पढ़ंदुस इशा कोन पढ़ंदुस 3 नमाज़ूं ज़ोहर असर मगरिब शर्त कबूल हुजे त कलमो पढ़ी मुसलमान थिया अब आज जागो था सुता तो न पिया तवाडे ॾींहं जे सुम्हण जो रवाज तो कोने कोन बा जागो था न थका तो न आयो अब आ घणियूं नमाज़ूं जे 3 पढ़ंदुस कोन पढ़ंदुस नबी करीम के जे इख्तियार न हुजे हा नमाज़ूं कंजूं न अल्लाह नमाज़ों का जो अल्लाह जो नबी से चवन हा तमा बन जी आयो है नबी मुके अल्लाह से हुक्म कयो आ 5 नमाज़ों तू भी पढ़ पंजी उम्मत के 5 नमाज़ों जो हुक्म दे हाने तू अजीब शर्त लगायो आ 3 नमाज़ों पढ़ंदे पढ़ंदे ही कोन के मुसलमान थींदे त 5 नमाज़ों पढ़नो पंदई ई बाबा टे रखत वारो सौदो हिते कोने कोई रोकड़ो सौदो आ पढ़ी त 5 न त हलियो वन भले मुसलमान न थी रहमतुल लिल आलमीन आलमीन जी हिकमत जे मथा शफकत जे मथा कुर्बान इख्तियार जे मथा कुर्बान लौला के मालिक फरमायो मुसलमान थी पो भले 3 पढ़ जा ब न पढ़ जा तेसी जे शर्त कबूल आ त वो देर न कयो कलमो पढ़ायो मुसलमान कयो नबी पाक कलमो पढ़ायो मुसलमान थियो जोहर जो टाइम आयो वजू करे माऊ जे पोया अची जोहर जी नमाज पढ़ी इमाम लंबिया जे पोया नबी अब नमाज़ पढ़न जे ला सिकन नबी नमाज़ पढ़न त फख्र कन या अल्लाह तुजो थोरो वा आदम यूसुफ जेड़ा नबी जो बरकातु मुस्तफा करीम जे पोया मौला तो नसीब कयो आहन हजरत आदम जेड़ा नबी मेराज वाली रात फख्र पिया कन हिन जोहर जी नमाज पढ़ी नेण ठरी पया वरी वयो घर ताजो मुसलमान हान बाबू वजो सहाबिया वरी असर जी नमाज अची पढ़ी असर जी नमाज पढ़ी वरी वयो घर नेण ठरी पया वरी मगरिब जो टाइम थियो मगरिब जी नमाज ते आयो जोहर ते बाबू तिलावत कई कुरान पाक जी पर दिल में जो असर ते कुरान पाक जी तिलावत कयो पर दिल में मगरिब जे टाइम ते महबूब वडे आवाज सा कुरान जी तिलावत कई उन ताजे मुसलमान जे अखन मा लुढ़क पिया वहन त हाय महबूब तो जे कुरान जी तिलावत ता कुर्बान हाने इशा जो टाइम थियो मानी खाई इशा जो टाइम थियो त आहिस्ते आहिस्ते छो त कुछ सहाबी भी मौजूद हा कुंडड़ी में वेही रही कुंडड़ी में वनी हिकड़ी वेही रही माऊ जो तरीको हो हजरत बिलाल हबशी बांग दीदो हो बांग जण का पो या माऊ अलैहि सलातो वसलाम जो बियो साहब जो हजरत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम नाबीन साहब जो वो मुअज्जिन रसूलुल्लाह जो नबी पाक जा बांग आए बांग आई तो थोरो वक्फो तनिया वजू करे साहबी पहुंचन वजू वगैरह करे सुन्नतों पढ़ी साहबी मस्जिद में बैठा नमाज जो टाइम थियो हजरत बिलाल हबशी तकबीर चया महबूब हुजरे के अंदर वा वो साहबी कुंडड़ी में बैठो वा जने हय्याल सला जो आवाज आयो मदीने वारो साईं पंहिंजे हुजरे मुबारक खां निकरी आयो या सुन्नत वा रसूलुल्लाह
हया अल सलाह चइजे को उठजे या सुन्नत वा मुस्तहब सुन्नत वा नबी करीम जो यो मामूल होंदो बिलाल हबशी तकबीर में हया अल सलाह चंदो नबी से निकरंदा ऐ सहाबी बि वेठा हुंदा दिलबर नबी ते नजर पांदी ही उठी बेंदा हया अल सलाह ते नबी सही बाहर निकरी आया सहाबी भी उठी बीठा कुंड में वेठल ओ तारो मुसलमान नबी साईं जो सहाबी आहिस्ते आहिस्ते थी अची पोई सफ में बिही रहो बुखारी जी हदीस वा नबी से फरमाइंदा इन्नी अरा माला तरोन व इन्नी अरा वरा ज़हरी और कमा काल नबी अलैहि सलाम मदीने वाले साईं फरमायो जेको तव्हां न ॾिसंदा आहियो मां ॾिसंदो आहियां सुभान अल्लाह ऐं तव्हां रुगो अॻिते नज़र बात अॻिते ॾिसंदो पोइ ते न निहारींदो नबी सी फरमाईंदा जीअं अॻिते ॾिसंदो आहियां तीअं मां पोइ ते बि ॾिसंदो आहियां ओ साहबी पोइ सफ़ में बीही रहियो सोचो नबी से नमाज पढ़ाईंदा नबी से मुखे ॾिठो ई कोने को महबूब तकबीर चवण खां पहिरीं तकबीर तहरी मां हई काने का पोइ तेने हारे फरमाइंदा ताज़ा मुसलमान नवा मोजा सहाबी अखन मां लुड़क वही पिया अॻिते वधी आयो नबी सी फरमाइंदा सुबुह त शर्त रखियो हुई त 3 नमाज़ूं पढ़ंदुसि बको न पढ़ंदुसि ज़ोहर पढ़ई असर पढ़ई मग़रिब पढ़ई हाणे इशा ते छाजे लाइ आयो वा हथ ॿधी चई सोना नबी हेॾो सुहिणो आवाज़ रब तोखे ॾिनो वा तुंहिंजी तिलावत ॿुधी मुंहिंजो नेण नेण ठरी पियो ही त 5 नमाज़ूं आहिनि पर जे 24 कलाक नमाज़ूं पढ़ाईंदो रही तूं तिलावत कंदो रही तुंहिंजे पोयां मां बीहंदो रहंदुसि तुंहिंजे आवाज़ मूंखे मोहे छॾियो वा मूं पंहिंजी बेक़रार दिल खे करार मिली वियो वा मुंहिंजूं निंडूं फिटी वयूं हमेशा राति जो सिज लथे खां पोइ मानी खाई वञी सुम्हंदो आहियां अॼु घणई पासा मटायो में पर जेॾी महिल पासो मटाया तव्हांजो आवाज़ कननि में लॻे नबी सी फरमाईंदा मुंहिंजा साहबी गौर सां ॿुधी छॾ क़यामत ताईं थींदड़ मुस्लमाननि ते 5 नमाज़ूं फर्ज़ आहिनि तुंहिंजे मथां 5 फर्ज़ कोने के तुंहिंजे मथां 3 नमाज़ूं फर्ज़ आहिनि हाणे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह सी हिसाब वठंदो ज़ोहर जी नमाज़ जो हिसाब ॾींदे असर जी नमाज़ जो हिसाब ॾींदे मग़रिब जी नमाज़ जो हिसाब ॾींदे इशा ऐं फजर ॿियनि जे मथां फर्ज़ आहे तुंहिंजे मथां फर्ज़ कोन्हे कॾहिं पढ़ंदे त सवाब मिलंदी न पढ़ंदे त गुनाहगार कोन थींदे छो त मुंहिंजी ज़ुबान मां निकिरी वियो त तो ते 3 नमाज़ूं फर्ज़ आहिनि ताण मरण ताईं 3 नमाज़ूं हालांकि कोई आपको मालिक कुल बना दिया